नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जो हिकु वधीक अवाम दुश्मन फ़ैसिलो हलंदड़ महीने में ॿियों भेरो बिजली जी क़ीमतुनि में वाधि कई वई आहे। नेपरा बिजली जे फ़ी यूनिट में ₹4.74 वाधि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि बिजली जे अघनि में वाधि डिसंबर महीने जे बिलनि में उगाड़ी वेंदी, जॾहिं त नवां अघ के इलेक्ट्रिक ते लागू न थींदा। वफ़ाक़ी हुकूमत जो हिकु वधीक अवाम दुश्मन फ़ैसिलो हलंदड़ महीने में ॿियों भेरो बिजली जी क़ीमतुनि में वाधि कई वई आहे। नेपरा बिजली जी फ़ी यूनिट में ₹4.74 वाधि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि बिजली जे अघनि में वाधि डिसंबर महीने जे बिलनि में उगाड़ी वेंदी, जॾहिं त नवां अघ के इलेक्ट्रिक ते लागू न थींदा। ख़बर नाज़रीन वफ़ाक़ी हुकूमत जो हिकु वधीक अवाम दुश्मन फ़ैसिलो हलंदड़ महीने में ॿियों भेरो बिजली जी क़ीमतुनि में वाधि कई वई आहे। नेपरा बिजली जे फ़ी यूनिट में ₹4.74 वाधि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि बिजली जे अघनि में वाधि डिसंबर महीने जे बिलनि में उगाड़ी वेंदी, जॾहिं त नवां अघ के इलेक्ट्रिक ते लागू न थींदा। नाज़रीन सिंध जी तफ़रीह मां गोरगिल स्टेशन ते मुबैना करप्शन ऐं गैर कानूनी भर्तियुनि वारे केस जी एहतिसाब अदालत में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान गोरगिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक अहमद जमाली, अॻूणो डीजी गोरग नासिर अब्बास सुमरो ऐं ॿिया अदालत में पेश थिया आहिनि। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बैदि पीपल्स पार्टी MNA ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। सिंध जे तफ़रीह मां गोरगिल स्टेशन ते मुबैना करप्शन ऐं गैर कानूनी भर्तियुनि वारे केस जी एहतिसाब अदालत में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान गोरगिल अथॉरिटी जो चेयरमैन रफ़ीक अहमद जमाली, अॻूणो डीजी गोरग नासिर अब्बास सुमरो ऐं ॿिया अदालत में पेश थिया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे हैदराबाद में धरती टीवी जे रिपोर्टर शबीर अबड़ो सां। जी शबीर, ॿुधणी बाबति अपडेट कजो। बिल्कुल हैदराबाद में नेट पारां गोरखपुर स्टेशन जे मुबैना तौर गोबिन ऐं गैर कानूनी भर्तियुनि जी जांच वारे ऐं गोरखपुर स्टेशन जे चेयरमैन रफ़ीक जमाली ऐं अॻूणे डीजी गोरखपुर समेत 6 ॼणनि खे गिरफ़्तारी जे ख़ौफ़ मां ज़मानत कराए छॾी आहे। CP MNA रफ़ीक जमाली, अॻूणे डीजी गोरखपुर नासिर अब्बास सुमरे अदालत में पेश थिया। महिरबानी तफ़सील आहे।